अगर झोली फैलाता है तो मेरे अल्लाह के आगे फैलाता है। हाँ ये तो गड्ढा है। जबरदस्त यार, जबरदस्त, कमाल है यार, कमाल, माशाल्लाह। हरीश है रिद्धा है आहे मुंहिंजी पंहिंजी। अच्छा आहे रिद्ध मुंहिंजी पंहिंजी है ॿुधाए। ही कंहिंजो आहे? बता दिया कि आपका पैर है। ये देखे ही कंहिंजो आहे? हिन जो आहे। जबरदस्त यार, ये भी जवाब इसने सही दिया। अच्छा जी बकरी मुंहिंजी पंहिंजी कोन्हे, हाँ। लेकिन लगे पे तो बकरी अलीम खास के लीजिए तो अच्छा जबरदस्त लेकिन मुंहिंजी बकरी कोन्हे। यार देखे जबरदस्त। तो कीअं सुञातसि? अच्छा नज़र ठुप आहे कोन। भला इन में आवाज़ में ख़बर पवंदी अथई त बकरी आहे या वॾो जानवर आहे? ख़बर पइजी वेंदी अथई? हाँ रिड्ढू आहिनि यार। हाँ हाँ जबरदस्त यार। रिड्ढू आहिनि यार। नंढड़ा केतिरा आहिनि भला? छोकिरा हिते केतिरा आहिनि? 2 खां 3 ताईं हूंदा। बच्चे दिखा ना, वाकई 2 हैं। हाँ 2 खां 3 ताईं। जबरदस्त यार, वैसे ना कमाल है माशाल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, थरपारकर के तहसील छाछरों के गांव उम्मीद अली रिंद में मौजूद हैं। आपको आज 2 बासलाहियत बच्चों से मिलवाएंगे। एक है नाबीन और दूसरा बोलने की सलाहियत नहीं रखता, लेकिन वो इतने बासलाहियत हैं कि उनकी सलाहियत आप देखकर हैरान रह जाएंगे। अपने भाई का ये चैनल सब्सक्राइब करें। पहले आपको मिलवाते हैं बोलने की सलाहियत से महरूम इस बच्चे से। इसका नाम है एजाज़ रिंद। इसी गांव का ये बच्चा है। इसके पास बोलने की सलाहियत नहीं, लेकिन जो इसके पास दूसरी सलाहियत है वो सबको हैरान करके रख देती है। सिंधी में हम बोलते हैं जिसे पैरी, जो ख़ास तौर पर चोरों के पैरों के निशानात ढूंढ ढूंढ कर वारदात तक पहुंचते हैं या चोरी किए हुए माल तक पहुंचते हैं। तो ये भी बच्चा पैरी है। ये पैरों के निशान देख देख कर पहचान लेता है कि ये किसके पैर हैं या कितने लोग थे। तो आपको ये एक्सपेरिमेंट करके दिखाते हैं। पहले इनसे हालवा लेते हैं। तबीयत सही है? नेरन कई? हाँ चाय पीते ही कंदो छाई इतने रही दो। मतलब मैं यहीं पे रहता हूँ। कमकार ये बच्चा ऊँट चराता है। हाँ ये बोला मेरे पास बहुत अच्छे ऊँट है। तो दोस्तों हाँ तक तजर्बो करे ॾेखारियूं था। हिन नौजवान जी तव्हां सलाहियत ॾिसो त केॾो ज़बरदस्त ही पैरी आहे। त हाणे असां हिन खे मोकिलियूं था अंदरि। ही जेतिरा माण्हू बीठा आहिनि इन्हनि मां असां 4 ॼणनि खे हिन पासे मोकिलियूं था। पोइ हिन खां पुछंदासीं त केतिरा माण्हू आहे ऐं पैरनि जा निशान कंहिंजा आहिनि। इसको अंदर भेजते हैं और फिर हम 4 अफराद को यहाँ से आगे तक भेजेंगे और फिर उससे पूछेंगे कि ये यहाँ से कितने अफराद गुजरे थे और पैरों के निशान किस किस के हैं। तो दोस्तों हम यहाँ से पैरों के निशानात लगाते हुए आगे जाते हैं। इस लकड़ी तक हम आए हैं, उससे पूछेंगे। हाँ हितां हलूं। दोस्तों हाणे एजाज़ जेको ॻाल्हाइण जी सलाहियत खां महरूम आहे, हिन खे अंदरां घुरायो अथऊं। हाणे हिन खां पुछूं था हितां घणा अमरा गुज़री विया ऐं पैरनि जा निशान कंहिंजा आहिनि। अब ये हाँ 2 3 4। अब इसने बताएंगे 4 पैर। उते उते ॿुधाए। हाँ हाणे ॿुधाए। बोला 4 अफराद थे। सही, ये तो जवाब इसने दिया सही। अब इससे पूछेंगे कि किस किस के ये निशान आते हैं, कौन कौन से। हाँ न ॿुधाए। ही बीठा आहिनि न, केरु केरु आहे इहो पुछो। ये वेझा अचो। हाँ हाँ ही कंहिंजो पैर आहे? ही कंहिंजो पैर आहे? इहो कंहिंजो पैर आहे? ही कंहिंजो आहे?
बता दिया कि आपका पैर है। ये देखे, ये वाकई मेरा। देखे बी एक मिनट, इससे मैंने पूछा ये किसका पैर है। ये देखें, ये मेरा पैर है। देखें, मीर क्लोज करे देखा। वाकई बी ही कहीं जो है ना, जो है ये इसके वालिद साहब हैं। अब इधर आ, अच्छा अच्छा यार, एक मिनट, एरा एक मिनट, एरा ऐसे केड़ो पूछ ही हो ना। हां केड़ो केड़ा पैर ई मुझे पैर ही है। हाँ, ये रख निशान लगा। हां निशान थी हो। हाँ वाकई सही है। चलो ही तो उन जो वालिद साहब ही ता लाज़मी सुञाणे वठंदो। तव्हां जो पैर सुञाणे हाणे टियों पुछूं सा कंहिंजो पैरो केड़ो है। हाँ ही कंहिंजो है। केरा है, यो केरा है, ही है। दिखा ॾिसूं। जबरदस्त यार, 3 तो इसने बंदे बता दिए। अब आखिरी रहता है चौथो केड़ो। पैर पैर दस केड़ा है केड़ा। हां अरे जाए जी हां ये वाला ओ यो छे केड़ो। हाँ ही ॿुधाइयो कंहिंजो आहे। ही कौन है। हां इहो ही केड़ा ही है। हां हां इहो देखा हलिया हलिया इशारा। हाँ ये देखें दोस्तों। हाँ, सही है, ये भी जवाब इसने सही दिया। अब आखिरी सवाल इससे पूछते हैं कि हम कहाँ तक गए थे। हाणे ॿुधाए असां केसि ताईं याद है। पहिरियों ॾिसां ॾिसी ॿुधाए केसि ताईं ॾिसी केसि ताईं याद है। हाँ सही दिया जवाब इसने, पर इधर ही तक गए थे। वाह वाह, जबरदस्त जबरदस्त, माशाल्लाह। अल्लाह ताला किसी को एक सलाहियत से महरूम कर देता है तो उससे ऐसी सलाहियत अता करता है कि वो सबको हैरान कर देती है। तो इस बच्चे ने आज हमें हैरान कर दिया है। इसके वालिद साहब से बातचीत करते हैं। इनका नाम है अब्दुल शकूर। चलें, उम्र घणी अथसि। उम्र जी 22-23 साल जी तकरीबन। 23 सालनि जो आहे। जी हा भाई लॻे नंढो थो। ना उम्र एतिरी आहे। हाँ हा शादी थियल अथसि। शादी मूं कराई आहे पर साल। हाँ जी हा भाई ॿार अथसि। अञा ॿार कोन तरान थी। हाँ उमेद आहे। अच्छा, हिन जी जॻह तव्हांजी आहे नुंहुं। जी हा उहा सही आहे, उहा ॻाल्हाए थी। हा ॻाल्हाए थी, बिल्कुलु ॻाल्हाए थी। हाँ सही आहे। कदो छा आहे ये माल जी करो बनी जी करे थो। हाँ ज़बान वीचार जी आहे, इहा आहे काबू छॾियल छा जाइ ॼम जी। अच्छा ऐं ॿुधो त तव्हांजो नालो हिकिड़े वरितई न, हिकिड़ो तो तव्हांखे ॾिसी वियो न पूरे हैदराबाद शहर में घुरे थो ॻाल्हाईंदो। अच्छा एॾो होशियारु दिमाग़ अथसि। ॿियो हुनखे ॿियूं हुनजूं कहिड़ियूं सलाहियतूं आहिनि। हिकिड़ो त पेर सुञाणे वञे थो। हीअ बसि उहो ॾागे जो पेर खणी वेंदो। हा मड़े मां केरु झंग मां चोरी करे वेंदो न, हिकिड़े पेर ॾिसी वियो न हा उहो बिल्कुलु सुञाणींदो। चोरी वोरी पकड़ायूं अथसि। हा चोरी पकड़ायूं अथसि। पेर सुञाणे वेंदो। हाँ बिल्कुलु हाणे उठ असीं रवणा झंग में जंहिंजो हुजे हाँ तूं हिकिड़े दफ़ा पेर ॾेखारिजे। 12 महीना थी विया, 12 महीने उहो चवंदो जेको हीउ उठ जेको चोरी हीउ उठ करे वियो आहे। अच्छा उहो पेर बिल्कुलु सुञाणंदो। सही आहे। अच्छा जानवर ईअं हलिया वेंदा आहिनि। हा वो पंहिंजा माल सुञाणे काहे ईंदो पंहिंजो। अच्छा हाँ ये इनके वालिद साहब हैं, बता रहे हैं जानवर अगर कहीं चले जाते हैं, गुम हो जाते हैं दूर दराज इलाकों में, तो पैरों के निशानात ढूंढ ढूंढ कर जानवरों तक ये पहुंच जाता है। हा काहे ईंदो। घणनि ॾींहंनि में मोटंदो आहे पोइ। हा पोइ जेॾी महिल उहो माल हथु ईंदो काहे ईंदो। हाँ शाम जो मोटी ईंदो काहे। अच्छा हा बकरी हुजे ॾुध हुजे उठ हुजे जेको उठड़ी काहे ईंदो। माशाल्लाह ज़बरदस्त। तो दोस्तों इस नौजवान से आपने मुलाकात की। अब आपको एक और ऐसे बच्चे से मिलवाते हैं, ऐसे नौजवान से मिलवाते हैं जो बेचारा बीनाई से तो महरूम है लेकिन वो भी इससे भी बड़ा बासलाहियत है। चलें उसके गांव चलते हैं। दोस्तों ये है नौजवान वली मोहम्मद जो बीनाई से तो महरूम है लेकिन अल्लाह ताला ने दूसरी सलाहियतों से इस नौजवान को नवाजा है। तो इससे मिलते हैं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। उस्ताद क्या हाल है। अल्लाह का शुक्र है। खुश प्यार खैर तबीयत सही है। खैर अल्लाह दे करम लगे बहन।
तो सुना खुशी प्यार क्या खैर लगा भाई कितना वक्त ये का गुम थी गए ल्या यानी क्या हाल है शुक्र है मुर्गा तुम ठीक। ठप रास्ते ही कट गए ल्या को वक्त गुजर गया ल्या क्या 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 कौन क्या कितना टाइम इसकी मोहब्बत देखे यक्का विसार मारे बहुत मोहब्बत करता है हमारा दोस्त तेरे भिरावे जवान को से। फोना करके क्योंकि ये पहले यहाँ पर जॉब करता था मीर बलोच, और इस वजह से इस गांव में सर्वे के हवाले से आता रहता था, तो इनकी दोस्ती हो गई। तो ये हैदराबाद से तकरीबन ये है 350 किलोमीटर 300 किलोमीटर दूर है। जी हूँ पाण उन सां मिलियासीं अलावराए सूमरे सां। ही बि मुंहिंजो दोस्त हिते हुयो वलियो। मूंखे थर में ही ॿ दोस्त मिलिया माना जेके मूं पंहिंजा दोस्त ठाहिया जेके मूंखे हर वक़्तु यादि हूंदा आहिनि। तो दोस्तों वली मोहम्मद खासकेली ये नौजवान है। तकरीबन उम्र घनी थी नहीं तुझी? उम्र जड़ो करे 20 खान मथे हुंदी पकी 20 साल से बता रहे कि मेरे ऊपर है उम्र, बिल्कुल ये बीनाई से महरूम है, बिल्कुल देख नहीं सकते। यही ना बा यही कॾहिं या नथो ॾिस सघी? जा जमगा बस जैसे ये पैदा हुए थे तब से ये नहीं देखते। लेकिन ये बकरियां चराते हैं, इनकी अपनी बकरियां हैं, ये इन्हीं की औताक है, और इनके पास माशाल्लाह बकरियां भी हैं जिनसे इनका गुजर सफ़र होता है। किसी के आगे ये हाथ नहीं फैलाते, खुददार नौजवान हैं। ये बकरियों को पहचान लेते हैं, हाथ लगा के चेक करके बता सकते हैं ये कि हमारी बकरी है या किसी और की बकरी है। तो अभी एक तजर्बा करते हैं। हमने कुछ बकरियां मंगवाई हैं जिनमें इनकी भी बकरियां हैं और पराई यानी दूसरे लोगों की बकरियां हैं। तो वो पहले आपको दिखाएंगे, ये भाई बताएंगे ये किस किस की बकरी है, फिर इनसे पूछेंगे आपकी कौन सी बकरी है, दूसरों की कौन सी है। अदा काय अलीस हाल में बकरी असां काय आहियूं आओ बे छेलो है या बकरी है, इहो ॿुधाए। पूछ रहा हूँ बकरा है या बकरी है? अरे लगे पे तो आए बकरी छो तो छेलो कौन अच्छा, ये यहीं से गर्दन पे हाथ रख के बता रहे बकरी है बकरा नहीं है। छेलो जो है ना असन थर जो हाँ उन जा छडेल ना हिता का हिते ही इस तक वडो क्याड़ो हुंदो सही है अच्छा, कोने हाँ। आए तसली सा बकरी बकरी है। बुधे आ बकरी बकरी मुंजी पांजी कोने अच्छा समझ जी बकरी मुंजी पांजी कोने हाँ। लेकिन लगे पे तो बकरी अलीम खास के लीजिए तो अच्छा जबरदस्त लेकिन मुंजी बकरी कोने यार देखें जबरदस्त मुंजी बकरी मैंने तसली सा कोने जबरदस्त। उर्दू में बोल सकते हैं आप? ना सफा ही नहीं, सफा बिल्कुल नहीं। बिल्कुल समझ लेते हैं? समझ लेते हैं लेकिन बोल नहीं बोल तो रहे हैं अभी मेरे समझ नहीं आती है तो ये किसकी बकरी है? अलीम खास के अच्छा, हमने आपको जैसे बताया कि अलीम खास के लिए इसके दादा हैं, उसकी बकरी है। ये बता रहे हैं ये मेरी नहीं है, मेरे दादा की बकरी है। तो किए सुञातस? ही आऊं सुञाणे में छो ता असांजी गोठ जी बकरी सॼो ॾींहुं असांजे घरनि में रुलनि फिरनि पियो सुञाणे सॼो कोन अच्छा, हथ लाए सुञाणे वरितई। हा दोक अच्छा, ॿियूं बकरियूं आयूं आहिनि, पहिरीं पुछूं था इहे आहिनि कंहिंजूं हिन भाउ खां, पोइ तोखां पुछंदासीं। भले 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 बकरी खरती है दोस्तों दूसरी भी हैं, 2 बकरियां हैं। ये भी बता रहे हैं कि अलीम खास के लिए इसके दादा की हैं। ये पहचानता है नहीं जानता। दोस्तों ये बकरी ला रहे हैं, अब दिखाते हैं। वली मोहम्मद है जी जी अब तो दिला छेलो तुआरो काहे पे अचूं। अच्छा हा ॾिस वाला सुञाणी तो कोशिश कर। बकरी है हाँ जबरदस्त। क्यों तो कहते हम मजाक कर रहे थे इसके साथ, बोले हम थे विज्ञान नल खबर पहुंची मजाक कर रहे थे, इसको बोल रहे थे कि बकरा लाए, लेकिन इसने पहचान लिया यहाँ पे गर्दन पे हाथ रख के। किवें खबर पई पुछे? आपको पता कैसे चला कि ये बकरी है? हाँ मेरे बलो जी जी असल मसला क्या है जने हथ लगा ना तो बकरी है बकर दी खबर पहुंची क्योंकि यहाँ सजे लासन लगे वन पछड़ बकरी बकर दी खबर पहुंची है। चलो ये बड़ी बात नहीं है, यहाँ से बोला निशानी होती है, गर्दन किसी की बड़ी होती है, बकरी की बड़ी होती है। बकरी वडी होती है ना नंढी, बकर सारे हाने थुलो हुंदो हाँ वह बकरे की मोटी होती है। चलो ये बड़ी बात नहीं है। अब इससे ये पूछेंगे कि बकरी किसकी है, कैसी बकरी है? ही भी लगे तो अलीम जी है तो जी है असांजी कोने तसली सा माना असांजी बिने खातरी सा कोने आए अलीम जी है बकरी बुधाई वो भी तो डाडो आ तांजी थी, डाडो है जेड़ो कर असांजी पांजी थई लेकिन मुंजी पांजी जाती कोने तुझी जाती नहीं। लेकिन ये बोला मेरे दादा की है लेकिन मेरी जाती नहीं है। ये भी बता रहे हैं कि अलीम खास के लिए इसके दादा की है। ये पहचानता है नहीं जानता। तो के घणो माल है?
मूं वटि जहिड़ो करे अंदाज़ो कंदा त 35 खां 30 ताईं पारो थींदा 35 बता रहे हैं 30 से 35 जानवर हैं मेरे पास। हाँ हितां त महसूस थींदो आहे त एॾा के ढोर ॿधल आहिनि या कीअं केतिरा आहिनि इहो ख़बर पवंदी अथई? ख़र्का थियनि पिया त हिकिड़ो ॿ को पारो आहिनि ईअं हाणे ॾिसां कोन थो अलाए केतिरा आहिनि छा आहे छा कोन्हे। अच्छा। नज़र ठुप आहे कोन। भला इन में आवाज़ मां ख़बर पवंदी अथई त ॿकरी आहे या वॾो जानवर आहे? ख़बर पइजी वेंदी अथई? हा। अच्छा दुआ खपे। अच थोरो ॿाहिरि अच मूंसां। पाण अकेलो हले वेंदे हेॾां या तोखे वठी वञिणो पवंदो? वठी वञिणो पवंदो छो त अकेलो जेकॾहिं पंहिंजो घर आहे त पोइ रुलां पियो लेकिन हिते उतां की ॿाहिरि एतिरो निकिरां घटि। अच्छा ॿियो कहिड़ो कमु कयो वञी? अदा ॿियो कमु बनी ॿारो कंदा आहियूं थर में। हा उन जी हकल करे वञा। हाँ माल चारे वञा। हाँ ये कम करे सघां थो। अच्छा बता रहे हैं कि ये खेती बाड़ी भी कर लेते हैं। अच्छा हिते साम्हूं कुछ जानवर आहिनि। हाँ ठीकु आहे हाँ पाण हलूं था हाँ हाँ कोई वेझो वठी थो हलां हाँ हाँ पोइ हाणे थोरो तूं उन्हनि जे वेझो उन्हनि जी आवाज़नि मां हाँ उन्हनि जे पेरनि जी आवाज़ मां हाँ कुझु महसूसु करे वेंदे त कहिड़ो जानवर आहे? ॾिसूं 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 न इहो न ॿुधाए। ॾिसूं ॾिसूं ॾिसूं। दोस्तों ये देखें कौन कौन से जानवर ये सामने हैं। अब इनसे पूछेंगे कि यहाँ पर कौन कौन से जानवर मौजूद हैं। पहले यहाँ पर चलते हैं। रिड्ढू हैं यार। हाँ हाँ जबरदस्त यार रिड्ढू हैं यार। करेक्ट जवाब दिया। हरीशा है रिड्ढा आहे मुंहिंजी पंहिंजी। अच्छा रिड्ढू मुंहिंजी पंहिंजी ये ॿुधाए। रेडी यानी भेड़। अब भेड़ पहचान ली इसने और ये बताया कि ये भी मेरी अपनी है। जी हाँ जी। ये तो गड्ढा है। जबरदस्त यार जबरदस्त कमाल है यार कमाल माशाल्लाह। मेरे वाला जी है की जाने ये है की तुझे घर इतना किथे आए? घर ही गस मुझे घर जो। हाँ हाँ सजी में खबर है टोटल। माशाल्लाह यार तमाम बेहतरीन। अच्छा हिकिड़ो मिंट हाणे साम्हूं कुझु जानवर बि आहिनि। हाँ नंढा जेकॾहिं नंग आहिनि त ही नंग 4 खां 5 ताईं हूंदा। ही छेला आहिनि असांजा पंहिंजा आहिनि। अच्छा हिन बकरियुनि जा आहिनि असांजे पंहिंजनि जा। वाह यार वाह माशाल्लाह। मुंहिंजो पंहिंजो ही घटी जे त बीठा हो ना। हाँ। घर मुंहिंजो पंहिंजो। घर भी पहचान लिया है और बता रहा है कि 5 बच्चे हैं बकरियों के और वाकई 5 ही थे। नंढड़ा केतिरा आहिनि भला छोकिरा हिते केतिरा आहिनि? 2 खां 3 ताईं हूंदा। बच्चे दिखा ना वाकई 2 हैं। हाँ 2 खां 3 ताईं। जबरदस्त यार बताइए ना। कमाल है माशाल्लाह। तो दोस्तों ये नौजवान आपके सामने है। अल्लाह ताला ने बीनाई की सलाहियत से महरूम किया लेकिन जिस कमाल सलाहियत से इसको नवाजा है उसके लिए दिल से ये निकल रहा है सुभान अल्लाह। बिल्कुल ये अल्लाह ताला की अता की हुई सलाहियत है। ये इंसान के बस की बात नहीं है। अक्ल दंग रह जाती है। सब आपके सामने है। हर चीज़ 100% ओरिजिनल इसमें कोई स्टंट नहीं। तो इसको हम अप्रिशिएट करते हैं इसको सलाम करते हैं कि बीनाई से महरूम होने के बावजूद ये नौजवान खुददार है। किसी के आगे हाथ नहीं फैलाता। अगर झोली फैलाता है तो मेरे अल्लाह के आगे फैलाता है। हाँ है ना? बिल्कुल सही। छा चवणु चाहींदे तूं भला? चवण त इहे चाहींदुसि त माना नाबीन आहियां ख़ुदि माना हिन खां जाइ ॼम खां हाँ इन हिसाब सां नाबीन आहियां। केर बि जेकॾहिं मुंहिंजे अखियुनि जे लाइ करे त माना करे सघे थो वॾी वॾी उनजी महिरबानी। अच्छा तूं ॾिसण जी ख्वाहिश आहे तोखे? तव्हां ॾिसां दुनिया ॾिसण जी ख्वाहिश त आहे न मूंखे त दुनिया ॾिसां। छो दुनिया में मूं ॾिठी त का शइ बि कोन्हे। सिर्फ़ु जेकॾहिं रुलियो फिरियो आहियां त बि ईअं रुलियो फिरियो आहियां बाक़ी ॾिठी त का शइ कोन्हे। इस नौजवान की ख्वाहिश है कि अगर कोई मदद करना चाहता है मेरी हाँ। मुझे पैसे नहीं चाहिए और नहीं, किसी नहीं, भी नहीं। चीज़ की ज़रूरत नहीं है। इलाज मुझे बता दें कि सिर्फ़ु 2 अखियुनि जी ज़रूरत आहे ॿी कंहिं शइ जी ज़रूरत। मेरा इलाज हो जाए। हाँ जितने बड़े डॉक्टर्स हैं पाकिस्तान में या पाकिस्तान से बाहर कोई देख रहा है और कोई रास्ता हमें बता सकता है कोई ज़रिया बता सकता है तो हमें बताएं हमसे रब्ता करें ताकि इस नौजवान की आंखें ठीक हो जाएं और शायद ये भी हमारी और आपकी तरह देख सके। भला ये ॿुधाए था यो
तुंहिंजो ज़िलो कहिड़ो? ज़िलो तालको छाछरो, हा, ज़िलो मिठी, ज़िलो मिठी। मिठी में रहूं पिया। मिठी वरी किथे आहे? ज़िलो मिठी आहे, छाछरो तालको आहे, चओ छाछरो। तोखे थर वणे थो या ॿिया शहर हैदराबाद? थर त थर आहे, थर त पंहिंजो थर आहे न। हा, सिंध वणे कोन थी वणे तोखे? सिंध पंहिंजे हिसाब सां, थर जे माण्हू खे सिंध कॾहिं कोन पसंदि ईंदी, छो त इहो थरो खा त माना ही कानून आहे, त केर बि सिंध जो माण्हू जेको उहो चवंदो थर में कुझु तूं सिंधी कोन ई आहे? हैं? तूं सिंधी कोन ई? सिंधी आहियां, असल मुंहिंजो मुल्क थर आहे न, वेठा असल थर में आहियूं, सही आहे। ग़रीबाना कख इने चवण जो मक़सदु ही बि सिंध सां प्यार करे थो, ही बि सिंधी आहे, ॻाल्हाए सराइकी थो। लेकिन हा, ग़रीबाना सराइकी में हिकिड़ो मैसेज ॾे, सराइकी में। अस्सलाम वालेकुम, क्या हाल है? ख़ुशियां ज़ोर प्यार तबीयत सही है, ॿिया ख़ैर है? हा, छा चवणु चाहींदे सिंध जे माण्हुनि खे? सिंध जे माण्हुनि खे बि इहा अपील आहे त भई कितां बि को कंहिं पाया बि आहे हेॾां होॾां। अमा ख़ुशि ख़ैर। नंढी माई मां ही आहिनि चार। तव्हांजो छा अथई? मुंहिंजो भाइटो आहे, भाउ जो पुटु आहे। नालो छा आहे तव्हांजो? सेहत। सिहत। सिहत तुंहिंजी छा अथई? बुआ आहे मुंहिंजी। हा, संभाले करे तोखे बुआ थी? इंशाल्लाह हा, बुआ संभालंदी। हा, भाए थी या विढ़ंदी अथई? न न विढ़ंदी छा? विढ़ा छो, अखियुनि मां नाबीन आहे, छो विढ़ा पुटु? हा हा, मुंहिंजे बचनि जहिड़ो आहे बाबा। हा, हा बाबा। तोखे भाए थो, ख़िदमत करे थो तुंहिंजी? हा बाबा, ऐं बीमार किरां पाणी पीआरे, वीचारो मरोड़ो ॾे। हा हा, तिरियूं हणे बाबा, ही मुंहिंजी करे थो वीचारो। अच्छा, हा, ऐं तुंहिंजो औलाद भला? मुंहिंजा बचनि 3 छोकिरा आहिनि, उहे मुंहिंजी करनि। ही जेको आहे सो वीचारो नाबीन आहे, मुंहिंजे ई आसरे आहे। हा, हा वाह। हिकिड़ो हिन दोस्त सां गॾु असां गॾु वेंदे हो कराची ताईं। न संभालां ॿियो केरु संभाले? ॼण त सूह नगर आहे, अहिड़ो मुंहिंजो थर आहे, अहिड़ो मुंहिंजो थर आहे। हा वाकई असांजो थर जेको आहे, थर तुंहिंजो कोन्हे, मुंहिंजो बि अथई, ॿुधाईं। हा, सही सही सही, थर में आहियूं पाण, थर में आहियूं पाण ॿई, यानी सही आहे, थर में आहियूं, सिंध में आहियूं, माशाअल्लाह। असांजी हा, सुभाणे माना- सिंध खे अलाह माना- सलामत रखे। अल्लाह साईं आबाद रखे सिंध खे बि, हा, पंहिंजी दुआ आहे, छो त वतन आहे पंहिंजो। पंहिंजो वतन आहे। हा, ही दोस्तो आहे वली मोहम्मद जो घर। हिते नंढा नंढा ईअं तव्हां चौरा नज़र ईंदा हूंदा, 2-3 फैमिलीज़ गॾु रहंदियूं, ईअं न? हा हा, सो हिननि जो पंहिंजो ई सॼी आक आहे, ऐं हिते हिन जो माल ॿधल आहे। माल किथे आहे तुंहिंजो ॿधल? सभु कुझु असांजो पंहिंजो माल हींअर झंखे हकिलियल आहे, हिन हिसाब सां सरज़मीन ते यार, मौजूदु आहे हिकिड़ो जेको। छेलो मूंखे ॾाढो वणियो आहे। हा अचु मूंसां। हा, इहो ॿधो आहे तो ॿधो अलाए कंहिं ॿधो? ॾिसूं था कंहिं ॿधो आहे, हे हेॾां ॿधो पियो आहे। वरी पाण तहरीर करूं था हिन जी। हथ त ॾे न, हीउ कहिड़ो भलो छेलो आहे हीउ। यार ॻाल्हि ॿुधी, छेलो कोन आहे मीर भलो, बाक़ी छा आहे? ही तक़रीबन वॾो जानवर आहे, हिन जी पाण डबल चकर में तस्दीक कयूं पिया, हा, लेकिन ही वॾो हिकिड़ो जानवर काफ़ी। कहिड़ो वॾो जानवर आहे? ही ढगी आहे, जंहिंमां ढगी किथां? ढगी आहे जंहिंमां पाण तक़रीबन कंहिं बि टाइम ते पाण खे ज़रूरत पए त इन में जा 4-5 किला पाण खीर बि कढे सघूं था। ढगी किथां ई? ढगी आहे जाने, किथां ई ढगी? ही ढगी आहे। वरी हथ लाए ॾिस। वरी हथ छा, ही तस्दीक आहे, हा ही ॾिस, ही ढगी आहे। ढगी कोन, ढगी जो बच्चो आहे। आहे ढगी जो बच्चो आहे, हा, सही लेकिन आहे। पैदा ढगी में आहे न। अच्छा, खूह किथे आहे तुआरो? खूह मूं वारो तक़रीबन कुझु मंज़िल हूंदो। अच्छा, ही कहिड़ो जानवर पे वञे? ईअं हाणे परे खां कोन ख़बर पवंदी, हेॾा वेझो अच। हथ लाहिण सां ख़बर। न न बीबी, आवाज़ मां ॿुधाए न। आवाज़ हाणे रड़े था न, न गऊं है, गेहूं क्योंकि है। हाँ वॾे पैर जो खड़को, हाँ, छो त पैर में पैरों की आवाज़ से पहचान लिया कि ये गाय हैं। तो ये इनका है घर, छोटा सा नहीं है बल्कि बड़ा घर है माशाल्लाह, बड़ा पुरसुकून माहौल है। परिंदे भी यहाँ पर हैं माशाल्लाह, मोर भी हैं। सब कुछ है। हाँ, तो ये इनके गऊ में तुझी है? हाँ गाँव में घणियूं गयूं अथई? हिकिड़ी हूंदी बस। ऐं गाबा? बस गाबो इहो आहे जेको सरज़मीन ते बीठो ढगा? आहे। बस ढगो इहो पहिरें पेटी विया बस। अच्छा, बस हाणे वरिती अथई आहे? हाँ, हिते वटि खे 2 साल थिया, नंढे ई मिली तक़रीबन मूंखे। घणो कमाई घणो हिननि मां माल मां? बस ही हाणे जे कॾहिं सवेर पाण वियासीं, पाण हिते रिढनि जो तहरीर कयो इरफान पाण गॾिजी। हा, सही आहे। इन्ही जो जे कॾहिं हिकिड़ो फर्ज़ हांड तूं त पोइ उहो मांगो ही त हूअं ई अॼुकल्ह कहिड़ो दौर हलियो, लखनि जे तादाद आहिनि। हाँ, कोई ठाहे तो पाण आहे? छा? तो पाण ठाहियो आहे, वधायो तो पाण आहे? न न रब्बा की जोड़ा, अल्लाह साईं जी जोड़ आहे, अल्लाह तो साईं पर मेहनत तो कई आहे न? मेहनत त लाज़मी कई आहे न। घणनि दौरनि खां शुरूआत तो कई? शुरूआत ही नाणे सां वरिती हुई, अच्छा, ईअं अकेली उन मां जा हींअर अल्लाह पाक जे तरफ़ां 2 आहिनि। ऐं बकरियूं? बकरियूं जहिड़ो करे 25 खां 30 ताईं सवेर में ॿुधायोसि, 35 खां 30 ताईं 35। दोस्तों, मीर लगारी
जिनका YouTube चैनल है मीर बलोच ऑफिशियल, मेरे दोस्त हैं, मेरे भाई हैं, हम साथ साथ होते हैं। उन्होंने बड़ी कोशिश की कि इस नौजवान का इलाज हो सके और ये ठीक हो जाए, लेकिन अभी तक तो कामयाब नहीं हो सके। इनको आगा खान हॉस्पिटल कराची भी ले गए थे, तो इनसे हम कचहरी करते हैं। मेरा किथे किथे हिनखे वठी आयो तव्हां इलाज लाइ? इरफान ऐं जॾहिं फस्ट टाइम हिते हिन ॻोठ आयसि, जॾहिं हिन मूं सर्वे असां कयो हिकिड़े NGO तरफ़ां, पोइ हिन ॻोठ में पुॻासीं त घर में असां वियासीं त हीअ मूंसां मिलियो। जॾहिं मूं पुछा कई त हिननि चयो थी ॾिसी नथो, पर मूं हिन ॾिठो थी हथनि सां इशारनि सां वञी करे माल खे ॿकरियुनि खे पकिड़े पियो ऐं झले करे वरी हर कंहिंखे पंहिंजे किले ते ॿधे पियो। ऐं हैरान थियुसि। पोइ हिन जी ॾाॾी हुई जेका हिन वक़्तु उहा हयात न आहे, उन वक़्तु हयात हुई, तक़रीबन 5-6 साल पुराणी ॻाल्हि आहे, 2018 जी ॻाल्हि आहे। हा, त उन वक़्तु में ही तॾहिं 13-14 साल जो, हींअर 20 साल जो थी वियो आहे माशाल्लाह ही बि। ऐं तॾहिं हुन खां मूं पुछो त भाई ॾिसी कोन थो सघे, आऊं संभालींदी आहियां हिनखे, बाक़ी वधि ही माल खे पंहिंजे तरफ़ां पंहिंजो हर जॻह ते ॿधे थो ऐं अवाड़े ते वठी थो वञे, पाणी बि ही पीआरे थो अचे। पोइ असां हिनखे ॿाहिरि बि ॾिठोसीं त माल खे ॿाहिरि वठी वियो पए, अवाड़ो हिन जो परे आहे हिन खां। तॾहिं मूं हिन खां पुछो, मुंहिंजो थी ॿकरी तो कीअं पई वठी वञे, त कीअं पियो वञे? चई मूंखे हिकिड़ो अलाए सहारो आहे, दिलि जे सहारे ते, ऐं ॿियो हिन ॿकरीअ जे सहारे, मूंखे ॿकरी ग़लति न वठी वेंदी। हालांकि हिकु ॿकरी कॾहिं कॾहिं ईअं बि कयो पियो, ॿकरी रुख चेंज बि कयो, छो हुनखे सावक नज़र पे आई ॿूटे जे झंग जे तरफ़, वरी बि हिन उनखे रुख मोड़ियो पियो, छिके छिके कन मां या कंध मां उनखे ॿाह मां माना मथे खां झले मोड़ियो पियो, मतिलबु हिन पासे हले हिन पासे हले, ईअं वठी अची उनखे प्यारे पाणी वरी वापसि हिते वठी अची ॿधई पे पंहिंजे किले ते ॿधई पे। उन वक़्तु पोइ मूं हिन जो वीडियो रिकॉर्ड कई। मूं उन वक़्तु में SSP हुआ, पंहिंजो DIG हुआ फिदा हुसैन मस्तोई साहिबु, उन्हनि खे मूं चयो उन्हनि अहिड़नि ॿारनि जो जेके हुआ नाबीन ॿार हुआ या बीनाई खां महिर, उन्हनि जो इलाजु करायो पिए। मूं साईं खां पुछो, चयो साईं चयो मूंखे ॿारु मोकिलाए ॾे, ख़र्चु आऊं थो मोकिलियां, गाॾी वग़ैरह जेतिरो बि हुजे आऊं मोकिलियां, तूं कराची न रसाए ॾे। पोइ मूं हिन जे पेरेंट्स खे चयो, मूं तक़रीबन महीनो खनि मूं हुननि जे पुठियां काउंसलिंग कई, हिन जा माना माइट राज़ी न पिया थिया। नेठि मूं हिन जो ॾाॾो आहे जेको या नानो थिए हिन जो अलीम ख़ासि केली, उनखे मूं चयो उहो सुलझियल माण्हू हो, उन चयो को मसइलो न, तव्हां वठी वञो। मूं चयोसीं हर गारंटी आहे, हिन कुझु कोन्ह थींदो, इलाजु था करायो, हिन वीचारे जेको अखियूं मिली वञनि त हिनखे ॿियो छा खपे। न ही त ख़ासि करे दोस्त आहे, हिन मां असल धोखो त नथो थी सघे, छो त ही मुंहिंजो भाउ जीअं आहे, भाउ आहे। सही आहे। पोइ तव्हां किथे वठी वियो? पोइ मूं हिननि खे हितां गाॾी कराए ॾिनी, हीअ टैक्सी करे सिधो कराची विया। पहिरियां कराची में रहिया, उतां खां पोइ ॿिए ॾींहुं हिननि खे फिदा हुसैन मस्तोई साहिबु हिननि खे वठी वियो हुते आगा खान में हिन जो मुकमल चेकअप थियो। पोइ उन में ॿुधायो वियो त हिन जो जेके अखियुनि जूं नसूं आहिनि उहे इलाही कमज़ोर थी चुकियूं, छो त हिकु त गुरबत, ॿियो पसमानदा इलाइक़ो आहे, मतिलबु इलाही पुठिते पियल थर इलाइक़ो हुयो, ऐं हिनखे खुराक उहा न मिली सघी जेका हिन जी सिहत ठही सघी आहे। ऐं ॿियो न को जेको मुस्तक़िल इलाजु थियो, शुरूआती इलाज बि हिन जो किथां सही नमूने न थी सघियो हुयो। उतां खां मायूसी थी, हीअ त मोटी आयो। पोइ लास्ट टाइम जॾहिं हीअ मोटियो पिए त आउं ख़ुशि हुउसि, इंतिहाई ख़ुशि हुओ त मूंखे हीअ वलियो ईंदो, मूंखे ॾिसंदो ऐं मीर बलोच तूं आई, पर माना उहा ख़्वाहिश मुंहिंजी माना उन टाइम पूरी न थी सघी। पोइ हीअ मूंखे गाॾी में वापसीअ मिलियो, हीअ वेठो हुयो, ऐं रोहीअ सां माना मिलियासीं हिक ॿिए सां, पर हीअ मूंखे चई बसि अलाह जी रज़ा आहे, तो त आख़िर ताईं कोशिशि कई। त वरी बि असांजी वस वारनि खे अपील आहे, हा मायूस न थियणु घुरिजे, वरी हिकिड़ो दफ़ो कोशिशि कंदासीं, मतां भला न पाकिस्तान ॿाहिरि मतां को रस्तो निकिरी वञे, बिल्कुलु मोला जो इलाजु थी वञे। बिल्कुलु। अच्छा, हिन माउ पीउ कोन्हे? पीउ आहे, हिन वालदा गुज़ारे चुकी आहे, भाउ भेण आहिनि, वेगा बि अथसि कुझु, हिकिड़ो भाउ आहे, हिकिड़ो ॿी भेण पीउ सां गॾु कोन्हे? न रहे थो पीउ सां गॾु, न रहा पीउ सां गॾु थो, लेकिन हीअ माना घर असांजो पूरो हिकिड़ो ई आहे, ठीकु आहे। हिन जी ॾाढी संभालंदी, ॾाढी वीचारे गुज़ारे वियो। तो दोस्तों, ये थी कहानी वली मोहम्मद खासकेली की, जो बड़ा बाहिम्मत नौजवान है, खुददार नौजवान है, लेकिन इसकी ख्वाहिश है कि मेरी आँखों का इलाज हो जाए। जितने भी मेरे दोस्त देख रहे हैं पाकिस्तान के अंदर या पाकिस्तान के बाहर, हमें कोई रास्ता बता दें या ख़ुद कोई कुछ करना चाहें, इसको और किसी मदद की ज़रूरत नहीं है, ना इसको पैसों की ज़रूरत है, ना कपड़ों की ज़रूरत है, किसी चीज़ की भी नहीं, क्योंकि ये खुद माशाल्लाह माफ़ कीजिएगा, जानवरों से गुजारा कर लेता है। बड़े हो जाते हैं, इनको पालता है, जानवरों को संभालता है, बड़े हो जाते हैं तो बिक जाते हैं। एक छोटी सी बकरी भी 30-35 हज़ार, 40 हज़ार, 50 हज़ार तक बिकती है। तो उसके लिए ये मसला नहीं है, गुज़र सफ़र का मसला नहीं है, खुददार लड़का है। अगर कोई इसकी बीनाई वापस लाने के लिए, इसका इलाज कराने के लिए कोई कोशिश करना चाहता है तो हमारा प्लेटफॉर्म हाजिर है, हम दोबारा इसके पास आ सकते हैं। आप हमें रास्ता बताएं। बहुत शुक्रिया। कमेंट्स में हमें बताइएगा कि आज का व्लॉग आपको कैसा लगा। दोस्तों ॿुधाइजो व्लॉग कीअं लॻो,
थर जो ही तव्हांखे माहौल कीअं लॻो। असां वरी अॻिते वञूं पिया, वेंदासीं हाणे वापसि मिठी में कुझु विलाक्स ठाहींदासीं, पोइ वरी वेंदासीं इनशाला नए कोट, उते विलाक्स ठाहींदासीं। वापसी में हैदराबाद ताईं वेंदे बि असां भई कमु कंदा वेंदासीं तव्हांजे लाइ। पंहिंजे भाउ जो चैनल सब्सक्राइब कयो। असांजे दोस्तनि खे त लेकिन मीर बलोच जे चैनल खे सब्सक्राइब करनि। अरे वाह, मीर बलोच बसि मीर बलोच जे चैनल खे सब्सक्राइब करनि। ऐं इरफान बगे खे न करनि। इरफान अली बि असांजो दोस्त आहे, इन खे बि सब्सक्राइब करनि। वॾी महिरबानी। अगरि वीडियो खे कंहिंखे पसंदि अचे सपोर्ट ॾियनि। अरे वाह। असांजे चैनल खे केरु सब्सक्राइब करे न करे हिन वीडियो जे करे, हिन नौजवान लाइ यार कुझु कयो। माना हा वीडियो खे सपोर्ट कनि। हा, हिन नौजवान लाइ कुझु सपोर्ट कनि कयो, सभु हिन नौजवान लाइ कुझु कयो, मूंखे रस्तो ॿुधायो असांखे त हिन जूं अखियूं वापसि अची सघनि, हिन जो इलाजु थी सघे। वॾी महिरबानी। हा, किथे बि कोशिशि थी सघे, कोशिशि कंदा दोस्त, हुनजी वॾी महिरबानी। थैंक यू, माशाल्लाह, सदाईं गॾु दोस्तों, वॾी महिरबानी।